हथरादू बोर्ड के जरिए उते वक्त जे चूंडियल नायल हुक्मराननि वॾी बेदर्दी सां ॿोड़ियो हुयो। हीअ असां उन ॾींहं खे कारो ॾींहुं जे तौर ते मल्हाए रहिया आहियूं। 2022 ते कहिड़े तरह 5 लख आबादी जे शहर खैबुर नथनशाह वसंदड़ शहर खे ॾिसंदे ई ॾिसंदे ज़ालिमनि वीरान करे छॾियो। 2010 ऐं उन खां बाद 2022 जा जेके घाव आहिनि असांजा अञा भरिजी न सघिया आहिनि त वरी चयो पियो वञे त हिकु भेरो टीहर खैबुर नथनशाह जे मथां हथरादू बोर्ड जेको मुसलत कयो पियो वञे। असां नायल हुक्मराननि खे इन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे बि इहो ॿुधाइण था चाहियूं त हाणे जेकॾहिं तव्हां खैबुर नथनशाह जे तरफ़ मेरी अखि बि खणण जी कोशिशि कई उहो अखियूं असां तव्हांजे कॾहिं छॾींदासीं। तव्हांजे बंगलोनि जो घेराव करे तव्हांखे यादि ॾियारण ॾियासीं। 2010 ऐं 22 खां बाद में असां में हाणे एतिरो सबबु कोन्हे। 31 अगस्त 2022 ते असांजूं नियाणियूं जेॾीमहिल शहर हैदराबाद में कराची में मुख़्तलिफ़ शहरनि ते रोडनि ते ॿीहारो मददगार पियल हुआ। इहे चूंडियल असांजा हुक्मरान पंहिंजे हवेलियुनि ते जशन मल्हाए रहिया हुआ ऐं दादू ज़िले में बि जशन जो समां हुयो। जी बिल्कुलु अॼोके ॾींहं ते असांजे केनशाह में क़यामत बर्पा कई वई हुई। असांजे ॻोठनि खे असांजे सिटी खे असांजे शहर खे हथ वठी 2022 में ॿोड़ियो वियो हुयो जॾहिं त पाणी आसानी सां असांजो पाणी बलूचिस्तान मां बरसाती रेलो हुयो उहो गुज़र करे पियो सघे। हितां जा चूंडियल जेके नुमाइंदा आहिनि जेके करप्ट आहिनि जेके नाल आहिनि उन्हनि हथ वठी असांजे केनशाह खे ॿोड़ियो आहे। जॾहिं त पाणी बलूचिस्तान खां जॾहिं निकितो बलूचिस्तान खां वेंदे मंसूर ढंढ ताईं को बि तालको को बि सिटी न ॿुॾो हथ वठी असांजे केनशाह खे उन्हनि ज़ालिमनि ॿोड़ियो आहे। इन आसिरे त असां आलमी इमदाद हासिलु कयूं। असांजा उन्हनि नंग दरपदर कया असांजा बच्चा उन्हनि दरपदर कया। अॼु 2003 साल उन 2022 खे गुज़री चुका आहिनि। अॼु ताईं असांजा घर ठही न चुका आहिनि। असांजा मारूअड़ा टेंटनि में वेठा आहिनि सिंध बैंक में घर सर्वे जे पैसा वठण जे लाइ। अॼु ताईं असांजा मारूअड़ा दरपदर आहिनि उते लाइननि में बीठा आहिनि। वरी ॿुधायो पियो वञे ज़रियनि मूजिबि वरी ॿोॾि जे लाइ नई तयारी कई पई थी वञे। असां उन्हनि खे वाज़े ॿुधाइण था चाहियूं ऐं ज़ालिमो फिरौन छा हुयो हज़रत मूसा जे दौर में हिकिड़ो जेको ज़ालिम इंसानु हुयो पर उहो फिरौन बि पंहिंजे क़ौम सां सचो हुयो। हीअ जेको पीपल्स पार्टी आहे हीअ जेका ज़रदारी माफ़िया आहे उन फिरौन खां बि वधीक आहे। पर उन फिरौन खे बि अलाह ताला निस्तो नाबूद कयो ऐं राती दुनिया तक उनखे इबरत जो निशानो बणाई। ऐं अवां बि यादि रखो हिन मज़लूमनि जो हिन ग़रीबनि जूं आहूं अवां खे हिकिड़ी ज़रूरु लॻंदियूं ऐं अवां जो हशर बि इन फिरौन खां वधीक थींदो।